अस्सलाम वालेकुम। शाइन न्यूज़ ताज़ा तरीन ख़बर। कलोई जे ॿिनि ॿारनि मथां वारी जी भित किरण वारो वाक़ो अफ़सोस जो मक़ाम जे थरपारकार जे इंतज़ामिया 3 कलाकनि ताईं सुतल रही एसिताईं जो हिन अलमनाक वाक़े में इंतज़ामिया का मुतासिरनि जी मदद न कई। नेठ वारसनि इलाक़े वासियुनि वारी में पूरियल 2 गुलाबनि जा लाश पंहिंजे मदद पाण कढे वरिता।